जी यासिर बिल्कुल सिंध के ॿियनि शहरनि जियां गादी वारे शहर कराची में भी कुर्बानी वारी ईद मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। सुबुह थींदे ही शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शहरनि पारां जानवर जेके आहिनि उहे कुर्बान किया आहिनि। तक़रीबन 3 ॾींहंनि ताईं जेको आहे सो कुर्बानी वारी ईद हलंदी, पर उन हूंदे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जानवर त कुर्बान थिया, पर जेके उन जूं ग़लाज़तूं जेके आहिनि उहे फिटो करण जे लाइ डंपिंग पॉइंट ठाही वई आहे। तक़रीबन 450 जेको आहे सो हंध मुक़ररु कया विया आहिनि। उन्हनि में टाउन लेवल ऐं यूसी लेवल ते जेको आहे उहे डंपिंग सिस्टम भी आहे ऐं कचिरो खणण वारा जेके हंध आहिनि उहे बि उते ठाहिया विया आहिनि त आसानी उहे गाॾियूं जेके आहिनि उते अचनि ऐं उतां जेको आहे सो उहे ग़लाज़तूं खणी करे मेन डंपिंग पॉइंट ते उहे डंपर ते रखी करे उते पहुचनि। बहरहाल हिन वक़्तु बि शहर के केतिरनि ई इलाइक़नि में ही मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे ॾेखारे सघे थो त हुते जेके आहिनि उहे ग़लाज़तूं वग़ैरह हिते पयूं आहिनि। अञा ताईं इंतिज़ामिया जो को बि माण्हू केतिरनि ई इलाइक़नि में न पहुतो आहे। तोड़े जो सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड आहे, उन जा नुमाइंदा भी शायदि अञा ताईं उते न पहुता आहिनि जिथे उन्हनि खे पहुचणु खपे। जेकॾहिं ही ग़लाज़तूं 4 खां 5 ॾींहंनि ताईं हिते पयूं रहियूं त हिते इहे जेके बदबू थी वेंदियूं ऐं केतिरियूं बीमारियूं जेके आहिनि उहे जनम वठी सघनि थियूं। बहरहाल ही कचिरो पंहिंजी जॻह ते आहे, पर जेकी सिंध हुकूमत जेके उपाउ वरिता आहिनि उहे बि तमामु बहितरीनु उपाउ आहिनि। जेके डंपिंग पॉइंट वग़ैरह ठाही वई आहे, शहरनि खे उहो चयो वियो त हुन डंपिंग जेका पॉइंट ठाही वई आहे या जिथे उज़ई करण जी जेका जॻह उन्हनि रखी हुई उन्हनि जाइ ते का बि उज़ई थींदी असांखे नज़र न आई आहे। गुज़िरियल साल जीअं हिन साल भी उन्हनि इलाइक़नि में फ्लैट जे हेठां घर जे ॿाहिरां रोडनि ऐं रस्तनि ते जेके आहिनि उहा उज़ई कई पई वञे। उहे जानवर जेके आहिनि जानवरनि जी जेका आहे उहा कुर्बानी कई पई वञे। का बि जेका पॉइंट ते उन ते अमल न पियो थिए। जेकी पॉइंटूं उन्हनि जोड़ियूं वयूं उन्हनि पॉइंटनि ते उज़ई थींदी, पर अहिड़ी का बि शइ असांखे ॾिसण न आई आहे। असांजी टीम जेका आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में निकितल हुई, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में असां विज़िट कयो आहे, पर उते बि असांखे उहो साॻियो ई नज़र आयो जेको गुज़िरियल साल जेको आहे सो घरनि जे ॿाहिरियां जेके माण्हू उज़ई कंदा हुया। जी।